जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां सिंधी कथाऊं, पूॼाऊं, सिंधी भॼन, सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। उन नुस्ख़नि में अॼु मां तव्हां सां गॾु शेयर कंदसि मुंहिंजी दादी जो हिकु नुस्ख़ो जेको कि पंहिंजे शरीर जी कैल्शियम जी कमी खे पूरो कंदो आहे। गोॾनि जो सूरु, हॾियुनि जो टकराइण ऐं गोॾनि मां कटकट जी आवाज़ अचणु। त हिन सभिनि लाइ मां तव्हांजे लाइ हिकिड़ो उपाय खणी आई आहियां। हिन उपाय सां असांजे शरीर जी कैल्शियम जी कमी पूरी थींदी। सिर्फ़ु ॿुढनि में ई इहो कैल्शियम जी कमी कोन हूंदी आहे। सॼो ॾींहुं घर जा जेके पुरुष आहिनि उहे कमु कंदा आहिनि त उन्हनि जे बि हथनि पेरनि में सूरु रहंदो आहे। ख़ाली पुरुष ई न, महिलाऊं बि घर जो कमु कंदियूं आहिनि त उन्हनि जे बि हथ पेरनि में सूरु रहंदो ई आहे। बसि वॾनि खे ई न, अॼुकल्ह त नंढड़नि ॿारनि में बि कैल्शियम जी कमियूं थियणु लॻियूं आहिनि। इन जो कारण छा आहे? ज़्यादा देरि तक पाण वेहूं था या वरी उस में नथा निकिरूं त इन सां पंहिंखे त्वचा जा रोग, अखियुनि जो रोग या वरी पंहिंजा वार झड़नि, इहे सभु पंहिंजे शरीर में अगरि पंहिंखे ॾिसजनि था लक्षण त इन जो मतिलबु असांजे शरीर में कैल्शियम जी कमी थी वई आहे, यानी कैल्शियम घटिजे पियो। बसि पाण हाणे वधीक ॻाल्हियूं कोन कंदासीं। मां तव्हांखे जेको कैल्शियम जी कमी खे दूरि करण जो जेको उपाय आहे, जेको मुंहिंजी दादीअ जो घरेलू नुस्ख़ो आहे, उहो तव्हांखे ॿुधाइणु शुरू थी कयां। इहो उपाय बसि तव्हांखे ॾींहं में 2 बार करिणो आहे ऐं 3 ॾींहंनि में मां तव्हांखे चवांव थी त 3 ॾींहंनि में तव्हांखे पंहिंजे शरीर में ज़रूरु फ़ाइदो लॻंदव। जेकी कटकट जी आवाज़ आहे या हार्ट में बि तव्हांखे का प्रॉब्लम आहे त उहो बि हिन सां दूरि थींदी। इहो उपाय आहे तिरनि जो। तिर तव्हांखे कंहिं बि पंसारी वटि या किराणे जी दुकान ते मिली वेंदा। हाणे इहो उपाय असांखे करिणो कीअं आहे उहो थी मां तव्हांखे ॿुधायांव। कंहिंखे छा करिणो आहे? बसि हिकिड़ी कटोरी तिर खणणा आहिनि। तिरनि खे मिक्सर जे जार में हलाए छॾिणो आहे, यानी बिल्कुलु महीन पाउडर ठाहे छॾिणो आहे। ऐं पंहिंखे खणणो आहे पाणी। पाणी बिल्कुलु नॉर्मल हुजिणो खपिजे, न गुनगुनो न बिल्कुलु थधो, यानी नॉर्मल जेको पंहिंजे मट जो पाणी हूंदो आहे उन टाइप जो। उन सां गॾु पंहिंखे हिनखे फकिणो आहे। लेकिन उन खां पहिरीं सुबुह जो टाइम पंहिंखे हिकु गिलास खीरु खणणो आहे ऐं उन सां गॾु खणणा आहिनि पंहिंखे राति जो पुसियल वारा बादाम। उन्हनि जो छिलको हटाए करे पंहिंखे बादाम खाई मथां खीरु पीअणो आहे। ऐं उन ॾींहुं शाम जो पंहिंखे पाणीअ सां गॾु तिर जी फकी वठणी आहे। त इहो उपाय बसि तव्हां 3 ॾींहं ताईं कंदा त तव्हांखे ख़ुदि खे महसूसु थींदो कि पंहिंजे शरीर में जेकी थकान आहे उहा न पई रहे, शरीर चुस्त दुरुस्त थी वियो आहे ऐं जेकी टक टक पंहिंजे हॾियुनि जी कमज़ोरी आहे उहा न आहे, यानी तव्हांखे पहिरीं खां फ़ाइदो आहे, उन में रिलीफ आहे। इहो त सभु तव्हांखे महसूसु थींदव। अगरि तव्हांखे गोॾनि में वधीक प्रॉब्लम आहे या हॾियुनि में ॾाढो वधीक सूरु आहे त तिरनि जी फकी 1 चिमिचे जी जॻह ते 2 चिमिचा तव्हां करे था सघो। घर जा वॾा चवंदा आहिनि डॉक्टरनि वटि वेंदा त तव्हां ज़िंदगी भर दवाऊं खाईंदा ऐं घर जा घरेलू नुस्ख़ा अपनाए ॾिसो त उन में तव्हां फ़ाइदो ई फ़ाइदो पाईंदा। अगरि तव्हांखे मुंहिंजी दादी जा ही घरेलू नुस्ख़ा ऐं उन्हनि जी जानकारी सुठी लॻंदी हुजनि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बैल बटन खे बि क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। पंहिंजे दोस्तनि सां गॾु मुंहिंजे वीडियो खे शेयर कंदा, जंहिंसां कि उन्हनि खे बि हिन जो फ़ाइदो ई फ़ाइदो मिले। वरी जल्दी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि भाउरनि भेनरुनि खे जय झूलेलाल।